नाज़रीन, चंबड़ में वक्फे वक्फे सां बरसात जो सिलसिलो जारी है, जंहिं सबब बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर अशरफ मंगरियो खां। जी अशरफ, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसात जो जेको सिलसिलो आहे जेको तमामु जेको तेज़ जेको जारी थी चुको आहे। चंबड़ तालुके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको बरसात जेका आहे उहा वॾे फुड़े सां जेको जारी आहे। काफ़ी वक़्त खां चंबड़ टंडोलियार ज़िले में टंडोलियार, झंडोमरी, नसरपुर, ओसमान शाहड़ी, प्यारूलुंड ऐं सुल्तानाबाद, मिसण, संजरचांग, दलीलाबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको बरसात आहे जेका तेज़ जेका उहा जारी थी चुकी आहे। हेठां वारा इलाइक़ा कोन जेको पानी हेठि अची चुका आहिनि। बिजली जो निज़ाम जेको आहे कोन जेको धरम भरण लाइ टंडोलिया ज़िले समेत जेको पाणी जे निकाल जो जेको सिस्टम आहे उहो बि जेको हिन महिल ताईं जेको जोगा उपा न वरिता विया आहिनि। शहर समेत जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उहे पाणी जी लपेट में अची चुका आहिनि ऐं वक़्बे वक़्बे सां जेका बरसात आहे उनजो सिलसिलो जेको जारी आहे। चंबड़ तालुके जे जेको चंबड़ तालुको आहे उहो जेको बरसात जेका वधीक जेको पवण सबबु चंबड़ तालुको जेको आहे सख़्तु मुतासिर थींदो। चंबड़ तालुको ऐं झंडोमरी जेको आहे हेठां वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे बि जेको सख़्तु मुतासिर थिया आहिनि ऐं बरसात सबबु जेको हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। बिजली जो निज़ाम पूरो धरम भरम पियल आहे। हिन वक़्तु बि जेको चंबड़ तालुके में तमामु जेको तेज़ ऐं गजगोड़ सां बरसात जेका उहा जारी आहे। जी अशरफ, तव्हांजी महिरबानी।